हाणे शाम जो प्रोग्राम रखूं था पारी नगर वीरावा खां असांजे पिरी प्यारे दोस्त मामन सुमार दल जी नसरी तहरीर। आउं तुंहिंजी माज़ी थे वियल प्यार जो हिस्सो आहियां। मूंखे ख्वाबनि में बि पंहिंजे प्यार जी वार्ता ॿुधाइण पंहिंजे ॻोठ जी उहा छोकिरी ईंदी आहे जेका तुंहिंजी सहेली हुई पर मूंखां नफ़रत कंदी हुई। उन ई करे जो आउं तोसां प्यार कंदो हुयसि। पंहिंजो ॻोठु हाणे मूंखे बेवाज मजबूरनि जहिड़ो लॻंदो आहे। ऐं ख़ुदकशी कंदड़ माण्हुनि जे जनाज़नि में वञी पंहिंजे ज़िंदा हुजण जो सबूत ॾींदो आहियां। इहो इन ई करे त आउं सम्झां थो त आउं मरी वियो आहियां। मूंखे मुंहिंजे जिस्म ते पातल कपिड़नि जी सूरत में बि कफ़न मिली चुको आहे, पर मूंखे दफ़न थियण लाइ का धरती न मिली सघी आहे। पंहिंजे ॻोठ जूं रस्मूं अॼु बि उहे साॻी बरक़रार आहिनि। कल्ह कूमल खे कारी करे मारियो वियो आहे। आउं चाहींदे बि को एहतजाज न आहियां करे सघियो। हूअं बि मरी वियल माण्हू कहिड़ो एहतजाज कंदा। मूं ॿुधो आहे त तो इश्क जे अक़ीदे जी पोइलगी करणु छॾे ॾिनी आहे ऐं अधु राति जो इंतज़ारी खे वक़्त जो ज़ियान सम्झणु लॻी आहीं। पर आउं उहो ई साॻियो बेवकूफ़ आहियां जेको अॼु बि कजलासन ते वेही तोखे सुरमाई शामनि में यादि कंदो आहियां। पर तो त कॾो को मूंखे विसारे चुकी आहीं। कोमल जे क़त्ल खे ख़ुदकशी जो रंग ॾेई किसो ई लेई मिटी करे छॾियो आहे। तूं जॾहिं बि कोमल जी क़बर ते वञी त हिकु गुल खणी चोटले में हणी छॾिजांइ, छाकाणि त कोमल खे गुल ॾाढा वणंदा हुआ। तुंहिंजे ईअं करण सां शायदि कोमल जे रूह खे राहत मिली पवे। ऐं हा, शायदि राहत मिली पवे। आउं तुंहिंजो साॻियो मरी वियल।